सवाल कयो आहे शकील अहमद। वो जब मुफ्ती साहब क्या खुसरे जो हैं वो जन्नत में जा सकते हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंहिं खदड़े में मर्द जूं निशानियूं आहिनि त उन ते मर्द जा अहकामात लागू थींदा, यानी जेकॾहिं उनखे मुछूं अचनि थियूं, दाढ़ी अचे थी या ॿियूं मर्दनि जूं निशानियूं आहिनि त उहो मर्द आहे। ऐं उहो जेकॾहिं ईमान आणे थो ऐं आमाल सालिहा करे थो त उहो मर्द आहे ऐं उहो ज़रूरु जन्नत में वेंदो मर्द थी करे। ऐं अहिड़ी तरीक़े सां जंहिं खदड़े जे अंदरि औरत जूं निशानियूं आहिनि त उहो औरत शुमारु थींदो, उन जे मथां औरत वारा अहकामात लागू थींदा, यानी उहो सतुर पर्दो वग़ैरह उन ते करणु लाज़िम थींदो ऐं उहा आख़िरत में औरत थी करे जन्नत में दाख़िल थींदी। पर जेको खदड़ो मर्द आहे उन जे बावजूदु औरत जो लिबास पाए थो, औरत जहिड़ी चाल चलत रखे थो, ऐं अहिड़ी तरीक़े सां जेको खदड़ो आहे त औरत पर पाण खे मर्द शुमारु करे थो, मर्दनि जहिड़ो लिबास पहिरे थो, त इहो मलऊन आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बारे में वईदात बयान फरमायूं आहिनि। जीअं हदीस मुबारका में आहे त सलासतुन ला यदखुलूनल जन्नत अल आको बिवालिदैहि वल दयूसो व रजलतुन निसाए। पाण फरमाइनि था त टे शख़्स जन्नत में दाख़िल न थींदा। पहिरें नंबर ते जेको वालिदैन जी बेफ़रमानी कंदो हुजे, ऐं ॿियो दयूस यानी बेग़ैरत इंसान, ऐं टे नंबर ते जेको मर्द औरतुनि जहिड़ो लिबास पाईंदो हुजे। इन जी शरह में मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला फरमाए थो त वहुवल्लज़ी यतशब्बहु बिन्निसाइ फ़ी अख़लाक़िही व कलामिही व हरकातिही व सकनातिही। रिजलतुन निसा मां उहो शख़्स मुराद आहे जेको औरतुनि सां मुशाबत रखे थो, उन जे हरकात सकनात उथणी वेहणी ऐं ॻाल्हाइण वग़ैरह में जेको औरतुनि सां मुशाबत रखे थो, उन जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा वईद बयानु फरमाई आहे। अॻियां पाण फरमाए थो त फ़तारतन यकून हाज़ा ख़ुल्क़ुहु वला ज़म्मुन लहू वला इस्मुन अलैहि वलिज़ा लम युनकिरिन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्वलन दुख़ूलहु अलन निसाए व तारतन यकूनु बितकल्लुफ़िन व हुव मलऊनुन। पाण फरमाए थो त कॾहिं कॾहिं खदड़ो ख़ल्क़ी तरह सां हूंदो आहे, यानी पैदाइशी ई उहो खदड़ो हूंदो आहे। हाणे उन ते न उनखे मज़मूम करार ॾिनो वेंदो, न ई उहो गुनाहगार थींदो। इहो ई सबबु आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुरू में उन खदड़नि खे पंहिंजे घर में अचण जी इजाज़त ॾिनी हुई। ऐं ॿिया खदड़ा उहे हूंदा आहिनि जेके खदड़ा त न आहिनि हूंदा पर पाण खे खदड़ो ज़ाहिर कंदा आहिनि, उन्हनि जे बारे में पाण फरमाए थो त उहे मलून आहिनि। उन्हनि ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत फरमाई आहे ऐं उहे ई जन्नत में न वेंदा, छो जो उहे हुज़ूर जे वईद जे तहत आहिनि। वल्लाहु आलम बिस्सवाब।